अमीर मानू वरतो सामान के वरतो अचे पियो त रस्ते ते शेख चिली वेठो आ केर असी सब थी विया आहियूं शेख चिली असी केर आहियूं शेख चिली अॻियां पियो वाइस कयो पोइ जो बिल्ली न शेख चिली समझी हिकिड़ो तूं पियो शेख चिली मशहूर हो शेख चिली हो फकीर दरवेश तबियत जो अमीर मानू वरतो बेदन जो खोखो शेख चिली के ओ मस्त हेड़े आयो चे मूंखे बेदन जो खोखो खणाए हल ॻोठ ताईं तोखे हिकिड़ो बेदो ॾींदुसि असीं आहियूं सभु शेख चिली थी विया इन करे मौलवियुनि जा वाइदा सर नथा कनि हाणे ॿुध तोखे मां हिकिड़ो बेदो चवंदा हो आनू चवंदा हो छा अंडो चवंदा हो मार पए त छा चवंदा हो बेदो चवंदा हो न बेदो ॿीहर मूंखे बेदा बि गाॾी में खणणा पइजी हेॾे यार मुंडे बेदो हाणे खोखो खयो पियो अचे शेख चिली हाणे खोखो मथे ते शेख चिली हाणे हिनखे छा चयो अमीर त हिकिड़ो बेदो तोखे ॾींदुसि हाणे अमीर बि गॾु पियो अचे हाणे शेख चिली सोचींदो अचे असीं शेख चिलीअ वारे ख़्यालनि में आहियूं हाणे सोचींदो अचे ही मूंखे हिकिड़ो बेदो ॾींदो पोइ उहो बेदो आउं बुह में पूरींदुसि पोइ 21 ॾींहंनि खां पोइ इन मां बच्चो ॼमंदो पोइ इनखे आउं चुगाईंदुसि पोइ इहो कुकड़ो थींदो पोइ खपाईंदुसि कुकड़ियूं वठंदुसि पोइ आस्ते आस्ते कुकड़ियूं आना ॾींदियूं पोइ वरी उन्हनि खे आरे ते विहारींदुसि पोइ अची बच्चा फुटंदा पोइ खोलींदुसि कुकड़नि जो फार्म कुकड़ थी वेंदा घणा ॾींदुसि कल्टी पोइ हिकिड़ी वठंदुसि बकरी पोइ आस्ते आस्ते बकरीअ जी फर ॼणींदी बकरी ॼणींदी फर आस्ते आस्ते बकरनि जो खोलींदुसि वाड़ो पोइ वाड़े खे ॾींदुसि कल्टी पोइ वठंदुसि हिकिड़ी टिहाण पोइ उहा टिहाण लॻंदी पोइ सही उहा बि फर ॼणींदी कंहिं महिल पाॾो ॼणींदी कंहिं महिल बछ ॼणींदी पोइ थी वेंदो माल जो वाड़ो पोइ सही खीर बि पीअंदुसि मखण बि खाईंदुसि लसियूं बि पीअंदुसि पोइ कंदुसि शादी पोइ ॼमंदा ॿार होॾे माल जो खसारो ईंदुसि घर ॿार चवंदा बाबा ख़र्ची बाबा ख़र्ची बाबा ख़र्ची बाबा ख़र्ची पोइ मां कावड़ में चवंदुसि हंधि छॼो जो कई त खोखो पट अंडनि जो खोखो पट ते हिकिड़ो बेदो न बचियो अमीर माण्हू जो शेख चिली ही मुंहिंजो खोखो ऊंधो करे छॾी शेख चिली चयो तुंहिंजो खोखो ऊंधो थियो मुंहिंजो पोइ हिते काबाड़ो ऊंधो थियो असां वटि शेख चिलीअ वारा ख़्याल सम्झो था नथा सम्झो ख़ुदा जो वास्तो अथव ओ ख़्याल छॾियो शेख चिली ख़्याल छॾियो ॿ एकड़ ज़मीन 4 क्या कयां पुट किथां पढ़ाया 5 रुपया हण तो 10 रुपया क्या कयां ओ दुनिया सुधरण कोन ॾींदी दुनिया सुधरण कोन ॾींदी दुश्मन थई दुनिया इन्नल इंसान लफी खुस्र खसारो थी दुनिया कूड़ी थई दुनिया अखियुनि में धूड़ विझण वारी दुनिया अल्लाह जो वास्तो अथव दीन खे चिंबड़ी वञो दुनिया खे छॾियो दीनदार बणिजी वञो मोहम्मद जा वफ़ादार बणिजी वञो पंहिंजनि लाइ बि कुर्बदार बणिजी वञो नफ़रतूं घटायो मोहब्बतूं विरहायो ऐं ज़बान ते बि ज़िक्र करण जा आदी बणिजी वञो वॾे आवाज़ सां